Bismillah, walhamdulillah, wassalatu wassalamu ala rasulillah, sallallahu alayhi wa alihi wa sallam. A'udhu billahi minash shaitanir rajim. Bismillahir rahmanir rahim. Rabbi shrah li sadri wa yassir li amri wahlul 'uqdatam min lisani yafqahu qawli. So here hai असां पंहिंजो इंशाअल्लाह ताला पंहिंजो हले थो पियो टियों नंबर सिपारो जेके असां सिखूं था पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ऐं थोरो हलण खां अॻु में पंहिंजे सेशन ते मुज़क्किर मां मुअन्निस इन खे पहिरीं जेके ज़मीर आहे जेको चइजे, सिंधी में ज़मीर चवंदा आहियूं असां, ज़मीर चवंदा आहियूं सिंधी में, पर ज़मीर अरबी में जेकॾहिं चइजे त ॻाल्हि साॻी आहे। उनखे थोरो ॾिसूं त मुज़क्किर मां मुअन्निस कीअं थो थिए ज़मीर। उहो मिसाल असां ॿिनि सेशन में करे चुका आहियूं। इनखे थोरो रिपीट था कयूं त पहिरियों थर्ड पर्सन जेको साम्हूं न हुजे। मुज़क्किर में हिकिड़े माण्हू लाइ चइबो हुव, त अरबी में थी वेंदो मुअन्निस लाइ हीअ। हाणे हीअ लफ़्ज़ त सिंधी आहे, ऑलरेडी सिंधी आहे। हीअ माई ॿुधो केॾो माना असांजो नकली हुन में आहे न, केॾो असांखे आसान आहे। ऐं हू माण्हू चवंदा आहियूं, हू किथे आहे? हू ई त आहे, उहो साॻियो। हुव ही माना मुज़क्किर लाइ आहे, इहो माण्हू थर्ड पर्सन राइट हैंड साइड ते, ऐं लेफ्ट हैंड साइड ते थींदो हीअ मुअन्निस लाइ, इहा। उन खां पोइ जमो छा थींदो? हुम। ऐं मुअन्निस लाइ जमो थींदो हुन्न। हुन्न। हुव, हुव, हीअ, हुम, हुन्न। इहो थोरो काइंडली रिपीट कंदो साईं, ॾाढो फ़ाइदो ॾींदो इंशाअल्लाह ताला। क़ुरान पाक सिखूं पाण, अरबी उनजो ग्रामर जो क्लास कोन्हे, हीअ माना क़ुरान पाक जो क्लास, हीअं सम्झो न इंशाअल्लाह ताला। हुव, हीअ, हुम, हुन्न। हुव, हीअ, हुम, हुन्न। उन खां पोइ अॻिते हलंदासीं सेकेंड पर्सन ऐं फर्स्ट पर्सन। सेकेंड पर्सन छा थींदो? अंत, ज़बर सां अंत साम्हूं, अंती। अंती थींदो मुअन्निस लाइ। अंतुम थींदो जमो लाइ तव्हां, ऐं अंतुन्न, अंतुन्न इहो थींदो मुअन्निस लाइ। उन खां पोइ हलूं था मां ऐं असां, मुज़क्किर मुअन्निस में ॿिन्ही में साॻियो आहे। अना, नान। मां हिकिड़े लाइ, असां उहो मुज़क्किर मुअन्निस सां साॻियो आहे। उन खां पोइ हलूं था मुज़क्किर मां मुअन्निस थींदो कहिड़ी शइ? इस्म, नालो को हुजे त। ॿियो हूंदो आहे ज़मीर मुत्तसिला, माना अटैच्ड प्रोनाउन, गॾियल प्रोनाउन, सिंधी में चइजे गॾियल ज़मीर। हाणे नाउन छा थींदो? मैस्कुलिन मां फेमिनाइन, माना मुज़क्किर मां मुअन्निस तमामु ईज़ी सां हिकिड़ी नंढड़ी टिप आहे सिर्फ़ु। पोइ हीअ जेका ता हिनखे चइबो आहे न, ता मरबूता, ता मरबूता चइबो आहे। जेको लफ़्ज़ जो आख़िर में ता ॾींदो उहो मुअन्निस थी वेंदो। मुस्लिम, मुस्लिमा। मुमिन, मुमिना। सालिह, सालिहा। नंढड़ो मिसाल उन खां अचूं था हिन ते। हाणे हीउ जेको आहे, हीउ हुया प्रोनाउन, हीउ जेको इस्म हुयो, हीउ हुयो इस्म। हाणे अटैच प्रोनाउन, ज़मीर मुत्तसिला, उहो कीअं हूंदो आहे? उहो हूंदो आहे लफ़्ज़ जे आख़िर में। रब हू, हिनखे थींदो हिज़, माना हिन जो रब, ठीकु आहे न, हिन जो रब। हिकिड़ो त हू, पर हुन जी का शइ थींदी आहे न, हुन जी का, उहा त कंहिं शइ लाइ न। हिज़ त थींदो रब हू, हर थींदो रब हा, हू खे हा कबो। दीन हू, दीनो हा। किताब हू, किताबु हा। कलम हू, कलम हा। तमामु हीअ अटैच प्रोनाउन, ठीकु आहे न। हाणे उन खां पोइ अॻिते हलूं था पिया। असां चवंदा आहिनि हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु चवंदा आहियूं। अन्हु माना मुज़क्किर, ऐं जॾहिं मुअन्निस हूंदो हज़रत आयशा सिद्दीक़ रज़ियल्लाहु अन्हा, इहो मऊं हा थी वेंदो। अटैच प्रोनाउन हो मऊं हा थींदो। नाउन हूंदो त आख़िर में ता आहे, मुस्लिम, मुस्लिमा। ऐं अटैच प्रोनाउन अन्हु, अन्हा। ठीकु आहे। हाणे अचो त पिया पंहिंजे हिन ते इंशाअल्लाह। असां सूरत कहिड़ी पढ़ंदासीं इंशाअल्लाह ताला? अनशिकाक, सूरह अल इंशिकाक, सूरतुल इंशिकाक।
या मक्की सूरत आहे, इन में आयतूं घणियूं आहिनि, 1 खां 9 टोटल घणियूं आहिनि 25 उहो असां ॾिसूं था पिया, पर असां फ़क़ति 1 खां 9 सिखंदासीं ऐं मुज़कर ऐं मुअनिस उहो असां अॻु करे चुकासीं ग्रामर जो। 3 सिपारो अल्हम्दुलिल्लाह असां बार बार रिपीट कंदा ईंदा आहियूं त जीअं असांखे ज़हन में वेहे कहिड़ी नंबर सूरत खां शुरू थियो 78, पोइ इन जे रेफरेंस सां 1978 रखो, कंहिंजी 78 साल, कंहिंजे असां जेके वॾड़े जी उमिरि हुजे उन हिसाब सां नालो रखो, जीअं रखो, इहा ज़हन में ज़रूरु हुजे त 78 खां 3 सिपारो शुरू थियो। 78 पढ़ीसीं, अन-नबए, अन-नबए, 79 अन-नाज़िआत, 80 हुई अबस, 81 हुई अत-तकवीर, 82 हुई अल-इन्फितार, 83 हुई अल-मुतफ़िफ़ीन, हाणे आहे अल-इंशिक़ाक़। इहा आहे मक्की सूरत, इन में रुकू आहे हिकिड़ो, 25 आयतूं, 25 आयतुनि जो पूरो हिकिड़ो रुकू आहे। असां अॼु घणियूं कंदासीं इंशाअल्लाह ताला, 9, 1 खां 9। अच्छा, ही कहिड़े पैटर्न ते सूरतूं हलनि पियूं? इज़ा शम्स, इज़ा समा, इज़ा समा, ये आहे अत-तकवीर के ताईं, इज़ा शम्स कुव्विरत। अल-इन्फितार कीअं आई? इज़ा समाउन फतरत, विच में वेल मुतफ़िफ़ीन आई, इहो असां ॾिठोसीं त हिकिड़ो स्टेज आहे टुवर्ड्स अल-इंशिक़ाक़ लाइ। पोइ हिते हाणे शुरू थिए इज़ा समाउन शक़्क़त, कहिड़ी शइ कामन आहे? इज़ा, इज़ा माना जॾहिं थींदी क़यामत लाइ। शम्स हिते सिज जे लाइ हुयो, पोइ वरी नुजूम आयो, पोइ वरी जिबाल आयो, वरी हिते इशार आयो जेके ॾाचियूं आहिनि, ठीकु आहे, वरी वोश आयो, बिहार आयो, समुंड आया, पोइ माण्हू आयो। अच्छा, हिते वरी छा हो? इज़ समान फतरत, आसमान आयो, तारा आया, समुंड आयो, क़बरूं आयूं, पोइ इंसान जो नफ़्स जी ॻाल्हि थी त छा थो अॻिते मोकिले, उन रिज़ल्ट आयो, ठीकु आहे। अच्छा, उन खां रिज़ल्ट न माना इहो नेक्स्ट स्टेप, हीअ हिनखे छॾे करे अॻिते जॾहिं असां हलूं था पिया त इज़ समाउन शक़्क़त, हाणे वरी हिते छा थो अचे? समाउ, पोइ अॻिते ॿियो छा आहे उहो सिखूं था पिया इंशाअल्लाह। तव्हां ॾिसो त हीअ जेका सूरत हुई माना वेलुल मुतफ़िफ़ीन, उन में घणियूं आयतूं हुयूं? 36। अल्हम्दुलिल्लाह असां घणियूं सिखी आयासीं, 36 हुन में उहा हिते ख़तम थी पई थिए। ऐं हीअ जेका आहे शुरू जॾहिं थिए थी पई 1 खां, तॾहिं आख़िरी आयत कहिड़ी ईंदी? उहो आहे 25। ही मां हिन करे छो खणी आयासीं त तव्हां ॾिसो त हिन सूरत में असांखे कीअं ख़बर पए त रुकू घणा आहिनि। ऐं ॿियो जॾहिं 78 नंबर सिपारो माना जेको 3 नंबर सिपारो शुरू थियो, ठीकु आहे न, 3 नंबर सिपारो शुरू थियो त असां घणा रुकू करे चुका आहियूं। उहो ही जेको आहे न, हीअ निशानी हूंदी आहे। हीअ अथव, हीअ जेका मथां आइन में ॾेखियल आहे न, हीअ आइन वारी पहिरियों नंबर आहे, माना ही इन सूरत जो रुकू हिकिड़ो आहे, ठीकु आहे। इन ते जेकर ॿियो हुजे त पोइ ॿियो माना सूरत जो रुकू आहे, टियों हुजे त टियों हुजे। ऐं ही हिन जे अंदरि जेको आयतूं थियूं ॾेखारे टोटल 25, घणियूं आयतूं आहिनि हिन सूरत में? 25 आयतूं आहिनि, हिकिड़ो रुकू आहे। हीउ जेको 9 आहे न, इहो इन सिपारे जो 9 रुकू आहे। हलो अॻिते हाणे शुरू था कयूं पिया। पहिरियों इंशाअल्लाह ताला सॼा 9 आयतुनि जो पूरो तर्जुमो पढ़ंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा समाउन शक़्क़त, जॾहिं आसमान फाटंदो। शक़्क़ुल कमर जो ॿुधो न, अधो थी वियो जीअं फाटी। व इज़नत लिरब्बिहा हुक़्क़त, पंहिंजे पालनहार जो हुकुम, पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि। वैदल अर्द मुद्दत, ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी, जॾहिं ज़मीन पखेड़बी। व अलक़त मा फ़ीहा व तख़ल्लत, ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली कंदी पाण खे। वअज़नत लिरब्बिहा व हुक़्क़त, हा हितां निकिरंदी आहे, क़ाफ़ जेको निकिरंदो आहे उहो ज़बान जे आख़िर में साइड में। ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधणु हक़ अथसि। चई या अय्युहल इंसान इन्नका
कादिहुन इला रब्बिक कदहन मुलाकी ए मानू या अयुल इंसान ए मानू बेशक तू बेशक में रहला हो जाती है बेश इन्नक बेशक तू का माना तू सवाल पढ़ी है सिर्फ का माना तू हिकड़े जणे ए मानू तू माना अल्लाह पाक सभी का मुखातिबा एक एक मानू के एक कुरान पाक में एक मानू के मुखातिब ए मानू तू पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में माना वञण में पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारो आहीं जो उनखे वञी मिलंदे तर्जुमो त चए थो पर सम्झणो पवंदो न हिनखे छा आहे कनेक्शन कीअं आहे अॻिते हलूं था पिया अम्मा मन ऊतिय किताबहू बियमीनिही पोइ फमन पोइ उहो माण्हू या जेको माण्हू अम्मा जेको माण्हू जंहिंखे सॼे हथ में संदल आमाल नामूं ॾिबो या हुनखे मिलियो ॾिबो ऊतीअ थींदो ॾिबो हक़ीक़त में ॾियणु थींदो आहे उहो मिलंदो न मिलियो ॾिनो वेंदो पोइ इहो माण्हू जंहिंखे संदसि सॼे हथ में संदसि आमाल नामूं ॾिबो संदसि आमाल नामूं फसौफ युहासब हिसाबन यसीरा तंहिंसां आसानीअ तरह सिघो ई हिसाब कबो कीअं चइजे तंहिंसां सिघो ई आसानीअ तरह हिसाब कबो अचो त हाणे आयतुनि खे अलॻि अलॻि सम्झो उन खां पोइ हाई आख़िर नई आयत आहे वयनक़लिब इला अहलिही मसरूरा ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटंदो जॾहिं आसमान फाटंदो ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम ॾेई कनि ॿुधंदो ऐं ॿुधण हक़ अथसि जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कनि ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधण हक़ अथसि ए माण्हू तूं पंहिंजे पालनहार ॾांहुं पहुचण में तमामु घणी तकलीफ़ वठण वारा आहीं जो हुनखे वञी मिलंदे पोइ उहो माण्हू जेके संदसि सॼे हथ में संदसि अमाल नाम ॾिनो वियो तंहिंसां आसानीअ सां सिघो ई आसानीअ तरह हिसाब कबो ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटंदो इज़ा माना जॾहिं हाणे ऐं इज़ा माना जॾहिं हाणे जॾहिं जी हिकु ॻाल्हि ईंदी आहे न ग्रेविटिकल थींदो आहे जॾहिं मां उते अचां त पोइ हीअ ॻाल्हि थींदी जॾहिं मां तव्हांखे गो चवां त पोइ तव्हां हलो माना इज़ा खां पोइ अचणु ज़रूरी आहे जॾहिं हीअं थींदो त पोइ हीअं थींदी पर हिन सूरत में ईअं न आहे क़ुर पाक जी हिकमत हाणे हिते घणियूं ॾिसूं था इज़ा आयल आहिनि पहिरियों थो चए इज़ा समाउन शक़त जॾहिं आसमान फाटंदो शकुल कमर थींदो शक माना टुट फाटण हाणे समा त असांखे ख़बर आहे आसमान जी ॻाल्हि आहे जॾहिं आसमान फाटंदो केॾी आसान तर्जुमो आहे पोइ छा थींदो पोइ छा थींदो माना इहो सिंधी में चओ पर इहो न आहे मक़सदु आहे त जॾहिं आसमान फाटंदो उन खां पोइ ॿी जेका आयत आहे ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कनि ॾेई ॿुधंदो ॿुधण हक़ अथसि हाणे इहा छा आहे अलाह पाक जी मख़लूक खे अलाह पाक इंसान खां सवाइ पंहिंजो इरादो कोन ॾिनो आहे माना जेकॾहिं इरादो जेकॾहिं जानवरनि खे ॿियनि खे पखियुनि खे आहे पंहिंजे इरादे सां मूं कनि था पिया पर सोच कोन ॾिनी पंहिंजे अमल में उन्हनि खे सोच ऐं ताक़त न ॾिनी आहे जीअं अलाह पाक इंसान खे ॾिनी आहे हाणे जेका अलाह पाक शइ ख़लकी आहे उन सभई अलाह जे हुकुम जे तहत पंहिंजियूं पयूं हलनि थी पयूं सूरह रहमान ॾिसो जेके बि सूरतूं खणी ॾिसजनि हलनि थी पयूं न हाणे जहिड़ो क़यामत जो वक़्तु ईंदो त जॾहिं अलाह पाक चवंदो इसराफील अलैहिस्सलाम खे त सूर फूकींदो उहो एतिरो सख़्तु आवाज़ हूंदो जंहिंमें इहे शयूं थींदियूं ठीकु आहे हाणे जॾहिं आसमान फाटे थो पर आहे छा इहो आहे पालनहार जो हुकुम मञींदो त उहो इंतज़ार में वेठो आहे कनि हुनजा अलाह पाक ते हुकुम थियो न आहे उहो कमु थी वेंदो ऐं उनजो हक़ आहे इहो त अलाह पाक जी ॻाल्हि ॿुधे उन ॾेई कनि करे उनजी ॻाल्हि ॿुधे उनजो हुकुम मञे कहिड़ो इंसान सां रिलेशनशिप आहे जेका मख़लूक आहे अलाह पाक जे हुकुम जे ताबे आहे इंसान आहे अचो अॻिते सम्झो इंशा वैज़ल अर्द मुद्दत ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी ही लफ़्ज़
जेको जो बेसिक आहे न साईं मद तव्हां ॿुधो हूंदो त अरबी में जेको मद ॾींदी आहे न मद जी निशानी ईंदी आहे क़ुर पाक में ॿिनि क़िस्म जी मद आयूं आहिनि न नंढी ऐं वॾी मद माना अखर खे छिकण फबअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान इन आ के सां छिके वियासीं न इहा मद आहे मद माना कंहिं शइ खे छिकण पखिड़ण ईअं ई जेको आहे मुदत थींदी आहे साईं घणी मुदतुनि खां इहो हिते रहियो पियो हुयो हिनखे वॾी मुदत थी आहे जेको हिते रहियो पियो आहे हिन इहा ॻाल्हि कई मुदत आहे अरसो वॾो पोइ ज़मीन लाइ इहो आहे उहा खेड़ बि उहो माना मुदत इहा शइ हिनखे एक्सप्लेन करे अलकत माफ़िया व तखल्लत ऐं जेकी उन में हूंदो सो सभु कढी उछलींदी अलका माना उछलण असां मूसा अलैहिस्सलाम जो ज़िक्र जॾहिं आयो आहे न की हुन में क़ुर पाक में जिते उन में जॾहिं मूसा ॾे वियो हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम फिरौन ॾे वियो हुनखे माना ईमान जी दावत जॾहिं अलाह पाक हुकुम कयुसि जबल तूर ते उते वियो त हुनखे अलाह पाक मौज़ो ॾिनो जेका लठ हुई उहा फिटी कंदो त पोइ थी वेंदी त जॾहिं जादूगरनि खे घुरायो हुयो फिरौन त जादूगर आया उन हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां पुछियो त तूं थो फिटी करे पहिरियों असां फिटी कयूं हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो त तव्हां फिटी कयो न बि सघो न त इन में का हिकमत आहे माना पहिरियों ॿिए खे जीअं की बैटिंग थींदी आहे और मां ईअं सोचां पियो अॼु मां बैटिंग थींदी आहे को टॉस थींदी आहे चवंदा आहिनि भई केरु पहिरियों बॉल पैर करे माना पहिरियां करे जो बि त माना हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे मौक़ो ॾिनो त तव्हां हुन जॾहिं फिटी कया उहे नांग थी विया हज़रत मूसा अलैहिस्सलाम पोइ फिटी कई अलका ठीकु आहे न जेको अलका माना मोकिलिया त पोइ उहो नांग थी पियो न सभिनी खे माना उहो ई हज़म करे खाइजी उन्हनि जी जादूगरी त कंहिं कम जी न रही त हाणे हिते जेको अलकत आहे न इहो हाणे हिन में त जेको आहे हिकिड़े मन लाइ जेका थींदी आहे पर्सन जे लाइ उहा अलकत ऐं जेकी उन में हूंदो ज़मीन जी ॻाल्हि आहे माफ़ी आहे उन में तखल्लत ख़ाली करणु थींदो न ख़ाली करे छॾींदो आहे न माण्हू त उहा अलकत माफ़ी आहे जेको उन मंझि आहे तखल्लत सभु कढी ॿाहिरि फिटी कढी जेके खज़ाना हूंदा जेके माण्हू हूंदा क़ब्र मां निकिरी ॿाहिरि अची बीह रहंदा का शइ अंदरि न हूंदी पट थी वेंदो ज़मीन पखेड़िजी वेंदी हिकिड़ी ॼण फराशी ठही वई वाज़िनत लिरबिया व हक़त उहा साॻी ॻाल्हि त वई आहे ज़मीन खे छा आहे ज़मीन चवंदी न मुंहिंजा अलाह मां फ़िलहालु न अञा मूंखे 2-3 साल ॿिया ॾे अलाह पाक जो हुकुम थियो क़यामत आई आहे ज़मीन पंहिंजा खज़ाना ॿाहिरि कढंदी ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधणु हक़ अथसि कमाल माना ऑर्डर अलाह पाक जो थियो न आहे हर शइ अलाह पाक चवण में ऑर्डर अलाह पाक जो थियो न आहे उहा शइ थी वेंदी हाणे इज़त समाउन शक़त खे था थोरो ॾिसूं जॾहिं आसमान फाटंदो वाज़िनत लिरबिया व हक़त पंहिंजे पालण जो हुकुम कन ॾेई ॿुधंदो ऐं ॿुधणु हक़ अथसि हाणे पोइ ते था हलूं थोरो 81-82 पढ़ी आया आहियूं हाणे हिन में इहो आहे साईं त ईअं सम्झो स्टेजिस आहिनि 81 में हिकिड़ी स्टेज आई 82 में ॿी ऐं हिन 84 में वरी 3 आई कीअं थींदो 11 में छा हुयो पहिरियों छा हुयो 81 में येलो में 81 आहे ऐं जॾहिं आसमान छिलबो पहिरियों जीअं न कंहिंजी खल छिलजे कंहिंजी अलाह ठीकु आहे आसमान छिलियो पोइ आसमान टुटो हुन में ॾार अची विया पोइ छा थी वियो पोइ फाटी शक़त थी वियो इहा 3 स्टेज थी वई ज़मीन ते अचूं नज़ल अर्द मुद्दत ज़मीन पखेड़बी अलकत माफ़िया व तखल्लत ऐं जेकी हुन में सूंदो सभु कढी छॾींदी उछलींदी ऐं ख़ाली थींदी वाज़िनत लिरबिया व हक़त ऐं पंहिंजे पालनहार जो हुकुम कन ॾेई ॿुधंदी ऐं ॿुधणु हक़ अथसि हिते 2 ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि हिकु वारी ॻाल्हि त सही कामन आहे ऐं जॾहिं ज़मीन पखेड़बी ऐं जेकी हुन में हूंदो सो सभु कढी उछलींदी ऐं ख़ाली थींदी अॻियनि सूरतुनि में हिकु ॾिसूं था जेका पहिरें में हिकिड़ो आयो आहे ऐं ॿी सूरत कहफ़ 18 नंबर उन में बि इहा शइ आहे ऐं उन ज़मीन ते जेका बि शइ आहे असीं चटी पटी करण वारा इंसान खे ख़लकियो छा लाइ वियो आहे जेकी ज़मीन माना जेको ज़मीन ते ख़लकियो छो जेका शइ ख़लकी वई आहे अलाह पाक फरमाए थो पहिरीं हुन में इन्ना जअलना मा अलल अर्द ज़ीनतन लहा ज़ीनत उन लाइ आहे लिनबलुहुम अय्युम अहसन अमला ज़मीन ते केॾी ज़ीनत आहे केॾी ख़ूबसूरती आहे केॾो ट्रेवल माण्हू थो करे केॾियूं शयूं वणनि थी पयूं
अल्लाह पाक चए छा तो जेके ज़मीन ते आहे सो असां उन जे सिंगार लाइ हिन करे कयो त संदन आज़माइश वठूं उन्हनि मां अमलनि में ॾाढो चङो केरु आहे माना इहे सभु शयूं असांजे लाइ आज़माइश आहिनि ऐं जेके सभु शयूं ज़मीन ते असां ॾिसूं था जंहिंजे करे असां कॾ भॼंदा हासिल करण लाइ हिकिड़ी शइ खां मथे ॿी खां टी खां चौथी कयूं था पिया उन लाइ अल्लाह पाक छा थो चए उनजे एंड छा थो थिए ऐं उन ज़मीन ते जेका बि शइ आहे सा असीं चटी पटी करण वारा आहियूं उनजी माना का परमानेंसी कान्हे का परमानेंट न आहे इहा शइ ऐं ॿी सूरत में आयो आहे 20 नंबर सूरत आहे हुन में आयो आहे जबलनि बाबति तोखां पुछनि था त चओ त मुंहिंजो पालनहार उन्हनि खे उॾाए खंडराणी ॾींदो जबलनि जी इहा सूरत थी वेंदी ऐं वरी ज़मीन जी कहिड़ी ॻाल्हि आहे पोइ उन हंध खे साफ़ पट करे छॾींदो जबल बि न रहंदा समुंड बि न रहंदा का शइ न रहंदी सॼो पट थी वेंदो थी सघे थो मशर ते क़ाइमु थिए अलाह आलम ठीकु साईं ऐं वरी अलाह पाक छा थो चए मंझसि नकी हेठां ई नकी मथां ई ॾिसंदे हिकिड़ी ज़मीन थी वेंदी इहा आई न हिते खेड़े छॾींदो हाणे क़बर जी ॻाल्हि आई ज़मीन जी असां गुज़रियल में पढ़ी आया आहियूं 81 ऐं 82 में ठीकु आहे साईं 82 में छा थो चए वैदल कुबूर बुसिरत ऐं जॾहिं क़बरूं पटिबियूं न सभु शइ ॿाहिरि निकिरंदी ऐं सॼो पट थी वेंदो पोइ हिन में जेको सूरतुनि में आयो 81 82 में उन में हिननि जो ॿुधायो वियो जॾहिं इहो थींदो इज़ा थींदो त उन खां छा थींदो अलमत नफ़्स मां क़दमत अख़रत सभु को जी उहो ॼाणंदो जेको अॻे मोकिलियो आई ऐं पोइ ते छॾियो आई असां सम्झी आया आहियूं उन खां पोइ ॿियो इहो हुयो त अलमत नफ़्स मां आदरत 81 में 82 में त हर जी ॼाणंदो जेको अमल हाज़िर करे खणी आयो इहो हुनजो पर हिते अलाह पाक छा थो चए हिते उहो रिज़ल्ट कीअं नथो ॿुधाए पर सॼो कवरेज कीअं आहे ॾिसूं था हिकिड़ी आयत में या अय्युहल इंसान हे इंसान हे माण्हू इन्नक बेशक तूं कादिहुन इला रब्बिक कादिहुन माना तकलीफ़ वठी वञण वारो ठीकु आहे न साईं इला रब्बिक पंहिंजे रब ॾांहुं कदहन मुलाक़ीह माना एफर्ट्स करे कोशिशूं करे अल्लाह पाक खे मिलण वारो आहे असां अल्लाह पाक जे मिलण जी कोशिशि था कयूं था असां पर कोशिशि त हले थी पई न इहो इंसान आहे कीअं हिते रब जो इहो माना इहो सम्झणु खपे त क जेको आहे इहो असां ज़िक्र करे आहियूं रबिक हिते आयो आहे न त क माना तूं माना तुंहिंजो रब अच्छा ही जेका ॻाल्हि हले पई त इंसान महिनत करे केॾे पुॼियो थो अल्लाह पाक ॾे कीअं साईं नौकिरी करे ॿार बचा संभालींदो नौकिरियूं कमाए थो पैसा थो कमाए हिकु हथ न 4 हथनि सां कमु करण जी कोशिशि थो करे इहा महिनत घटि आहे दिमाग़ अलॻि हले थो पियो असां मल्टीटास्किंग चवंदा आहियूं पर केॾो मुंतशिर आहे इंसान पंहिंजे कमनि कारनि दुनिया जे लाइ ठीकु आहे न उन खां पोइ ही सुबुह थिए नथो या शाम जो आहे सुबुह जो त वधीक माना अचु वधि लॻी पई आहे इंसान वठण लॻी पई आहे कंहिंखे कहिड़ी शइ थी खपे को कंहिंखे बिज़नेस में आहे को नौकिरी में आहे को कमकार में आहे के बीमार आहे को छा आहे वठ आहे सॼी हुन खां पोइ खाधो पीतो माना ही टे जेके शयूं इहे जेके असांजे लाइ अहम आहिनि न इन लाइ वटि पक लॻी पई थिए घर ॿार जेके सभु ही नौकिरी माना घर ठाहिणो आहे शादी करणी आहे ॿार ॾियणा ॿार थियणा उन्हनि जूं शादियूं करणियूं आहिनि उन्हनि जे लाइ सोन ठहिराइणा आहिनि घटि हुजे वधि हुजे चोरी करे माण्हू छा बि करे सोन जाम ठहिराइणो आहे जायूं 2 वठणियूं आहिनि 3 वठणियूं आहिनि 3 मिली त 6 वठणियूं आहिनि इहे सभु शयूं हलनि थी पियूं घाड़ो फिज भरियल आहे मथां अञा वधीक हुजे मथां खटी वञे मथां हिते इहे सभु शयूं इंसानु करे थो पियो पर आहे छा इहो सभु दुनिया में थिए थो पियो पर इन इंसान खे इहा ख़बर कोन्हे का त इहो सॼो जेको वक़्तु पंहिंजी कोशिशि करे थो पियो इहो अल्टीमेट इनजी एंड छा थी थिए पंहिंजे रब ॾे वेझो थींदो थो वञे मञे कोन मञे मञे कोन मञे जेको टाइम इंसान ॿाहिरि ॼायो उन खां पोइ जेको टाइम आहे बर्थडे असां मल्हाईंदा आहियूं साईं साल पियूं माशाल्लाह साईं 6 सालनि जो आहे मसाला 16 जो आहे साईं 50 सालनि जो इंसान खे मौत जी ख़बर कान्हे का ज़िंदगी जी ख़बर पूरी कान्हे त केतिरी आहे माना जेतिरी ज़िंदगी लिखाए अचे थो पियो उहो हिकु हिकु ॾींहुं अल्लाह पाक जे तरफ़ वापसि मोटे थो उहो ॾींहुं घटिजे थो पियो ज़िंदगी मां
अल्लाह से असांखे हिदायत नसीब करे इंशाअल्लाह ताला आमीन। फअम्मा मन उतिय किताबहु बियमीनिही, पोइ उहो माण्हू जेके संदसि साॼे हथ में संदसि अमालनामो ॾिबो, साॼे हथ में बियमीनिही, उन जे साॼे हथ में, फसौफ युहासबु हिसाबन यसीरा, पोइ सिगो ई हिसाब कयो त आसानीअ सां। सूरह वाक़िआ में चए थो न त 3 ग्रुप थींदा, उलाइकल मुक़र्रबून वअस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन, साॼे हथ वारा क्या त अस्हाब साॼे हथ वारा आहिनि। अल्लाह से असांखे उन साॼे हथ वारनि में करे इंशाअल्लाह ताला। हाणे हिते अची वियो रिज़ल्ट, ॾिसो न सॼो हुते मुतफ़िफ़ में बि जेको पढ़ियोसीं असां मुतफ़िफ़ में बि उन में बि इंसान खे ॿुधाए वियो त कीअं ज़िंदगी गुज़ार, ऐं होॾे सूरत हाल पेश कई वई अतकबीर में बि अतलिफ्तार में बि इंशिकाक में अची करे हिते अलाह पाक ॿुधाए थो पियो त हाणे जेके हुननि जे सूरत हाल ॿुधाई वई त जेके साॼे हथ में मिलंदा ॾाढा भला राता आहिनि। हिते अलाह पाक अची करे छॾियो, फ़ैसिलो थी वियो, फसौफ युहासबु हिसाबन यसीरा, पोइ सिगो ई हिसाब कबो त आसानीअ तरह। ॿियो छा खपे इंशाअल्लाह ताला अलाह पाक असांखे इन्हनि मां करे जंहिंजो हिसाब आसानी सां थिए ऐं जेके साबुल यमीन मां हुजनि इंशाअल्लाह ताला आमीन। आख़िरी आयत आहे साईं, हिते खां पहिरीं हीअ ॾिसूं त हिते जेको आहे अल्लामा हासिबनी हिसाबन यसीरा, ए अल्लाह हिसाब मुंहिंजो, हासिबनी जेको मतिलबु थींदो आहे या ईंदी न हिसाब मुंहिंजो, कजाए हिसाब यसीरा, आसान, यसीर माना आसान, युसरा आसानी, ठीक है ना, नालो थींदो आहे। अल्लाह मां हीअ असांजी शीट ठाही आहे इंशाअल्लाह ताला शेयर बि करे सघिजी थी पई पंहिंजे ग्रुपनि ते जिते बि अल्लाह पाक ही न ही दुआ आहे, इहा हदीस मुबारक में आयल आहे, हुनजो रेफरेंस हे आहे। ये ॿी दुआ हीअ बि आयल आहे, हिनजो रेफरेंस नंबर हे आहे। इहा दुआ आहे कहिड़ी असांखे पढ़णु खपे, अल्लाहुम्म हासिबनी हिसाबन यसीरा, ए अल्लाह मुंहिंजो हिसाब कजाए आसान हिसाब। आसान हिसाब थी वियो, उहो कीअं हूंदो, हुते हदीस मुबारक में अचे थो पियो त जेके अमाल नामो साॼे हथ में मिलियो उन जे नंढनि नंढनि गुनाहनि खे अल्लाह पाक इंशाअल्लाह ताला दरगुज़र करे छॾे, छो जो हुन जा अल्लाह पाक वॾनि गुनाहनि खां खे बचायो, तॾहिं हुननि खे ई साॼे हथ में अमाल नामो मिलियो न, तॾहिं उहे सराहा हूंदा। ऐं जेके खॿे हथ में मिलंदो न, उहे वठंदा ई न, चवंदा मूंखे खपे ई न। उहे अॻिते इंशाअल्लाह ताला 9 आयत खां पोइ ईंदासीं त पोइ खॿे हथ जी ॻाल्हि ईंदी। हींअर साॼे हथ में जेको अमालनामो मिलंदो, अल्लाह कंदो असां उन्हनि ख़ुशनसीबनि हूंदासीं इंशाअल्लाह अज़ीज़। असांजा दोस्त क़रीब, असांजा पेरेंट्स, असांजा ॿार बच्चा, असांजा ख़ानदान इंशाअल्लाह ताला अल्लाह साईं सभिनी खे हिदायत नसीब कंदो इंशाअल्लाह, ऐं उन्हनि में हूंदासीं। ही ॿिए नमूने पैटर्न आहे इहो बि इंशाअल्लाह तव्हां शेयर कंदुसि त इहा दुआ आहे त ॿियनि ते शेयर करे सघिजे थी पई, जेको पढ़ंदो इंशाअल्लाह अल्लाह साईं फ़ाइदो ई ॾींदो सभिनी खे। आख़िरी आयत साईं बयान कलेब इला अहलिही मसरूरा, ऐं पंहिंजे घर वारनि ॾांहुं ख़ुशि थी मोटंदो हल हिकु ॻाल्हि जी आहे, मसरूर माना ख़ुशी, अहलिही माना अहल ऐं ही माना पंहिंजे घर वारनि, अहल माना घर, अहलिही माना पंहिंजे घर वारनि ॾांहुं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे हिन में जेको आहे हिकिड़ी आयत जेको आहे ही स्लाइड ॾिसूं था पिया, पोइ राति मुतफ़िफ़िन में छा आयो हुयो त इहे काफ़िर हुननि ते खिलू कंदा हुया, ऐं पोइ अल्लाह पाक ॿुधायो त जन्नत में वरी जॾहिं माण्हू हूंदा त बसि मोमिन उन्हनि काफ़िरनि ते खिलंदा। हाणे हिते वरी इहा ॻाल्हि आई त जॾहिं उन्हनि खे अमालनामो साॼे हथ में मिलियो, उन सां हिसाब थींदो आसान, हिसाब आसान थींदो त माना माफ़ी थी वई, पोइ उहे छा थींदा, पंहिंजे घर वारनि ॾांहुं सराहा थी मोटंदा। अल्लाह कंदो असांजा घर वारा, असां जंहिंजा घर वारा आहियूं, असांजी फैमिली आहे, इंशाअल्लाह ताला उहे सभु इन्हनि में हूंदा, असहाबुल यमीन मां। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। साईं हिकिड़ी ॻाल्हि आहे इहा त ईमान ऐं अमल जी ॻाल्हि कईसीं। ईमान असांखे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अॻे ई आहे, अल्लाह पाक ते अमल जी ज़रूरत आहे। जेको असांजो दुनिया में अल्लाह पाक ॾे हलणो आहे न, इन में अमल थोरो कजे, ऐं अमल इहो बि आहे त जेको सिखूं उन ते कोशिशि करे अमल कयूं। 5 ॻाल्हियुनि जी पुछा थींदी ज़रूरु क़यामत में, उहे इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम डिस्कस कंदासीं। ऐं पाण हाणे हिनखे रैपअप कयूं था पिया अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, ऐं क़ुर दुआ कयूं था अल्लाह पाक असांखे क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़ण सिखण में असांजी मदद फरमाए अल्लाह पाक, ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। जेकॾहिं सिखण ऐं सिखण में का ग़लती थी आहे त माफ़ फरमाए, आमीन। बारक अल्लाह ली व लकुम फिल क़ुरानिल अज़ीम।
ونفعني وإياكم بالآيات والذكر الحكيم. Over to you saying Khatri Sahib je kare thodi ijazat ho jaye to call kyo. सुभान अल्लाह सर, जज़ाकल्लाह खैर। हाँ सर, बिल्कुल पाण रञा टाइम मुताबिक 7 मिनट आहिनि। सो पोल थी